सिंध में जारी तेज़ बरसातन हिकु भेरो ॿीहर हुकूमत जी तयारियुनि ऐं शहरी सहूलियतुनि बाबति दावाउनि ते सवाल उथारे छॾिया आहिनि। बरसातन सबब हिन वक्त ताईं 9 ॼणा फौत, केतिराई ज़ख़्मी, सवे घर मुतासिर ऐं केतिराई इलाइक़ा पाणी हेठि अची विया आहिनि, जॾहिं त मुख़्तलिफ़ ज़िलनि में फीडर ट्रिप थियण सबब बिजली जो निज़ाम बि मुतासिर थियो आहे। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह PDMA में हंगामी इजलास घुराए सूबे खे हाई अलर्ट करार ॾिनो ऐं लाॻापियल इदारनि खे पाणी निकाल, रेस्क्यू ऐं इमदादी सरगर्मियूं तेज़ करण जूं हिदायतूं जारी कयूं। कराची समेत मुख़्तलिफ़ ज़िलनि में डी वाटरिंग पंप मुक़रर करण जो फ़ैसिलो कयो वियो आहे, पर केतिरनि ई इलाइक़नि में अञा ताईं पाणी बीठल आहे। गुज़िरियल 24 कलाकनि दौरान उमरकोट में सभ खां वधीक 169 मिलीमीटर बरसात रिकॉर्ड कई वई, जॾहिं त कुनरी, कलोई, डीपलो, मिठी, ॾाहेली, हैदराबाद ऐं भरपासे वारनि इलाइक़नि समेत ॿियनि हंधनि ते तेज़ बरसातूं पयूं। मौसमियात खाते मूजिबि हैदराबाद ऐं मीरपुर ख़ास डिवीज़ननि में वधीक बरसातनि जो इम्कान आहे। बरसातनि सबब थरपारकर, उमरकोट ऐं बदीन में फोतगियूं थियूं। थरपारकर में विॼ किरण ऐं ॿुॾण जा वाक़िया पेश आया, जॾहिं त पिंगरे भरिसां घर जी छित किरण सां 22 वरनि जो रमेश कोहली फोत थी वियो। मीरपुर ख़ास में तेज़ बरसात शहर जो निज़ाम मफ़लूज करे छॾियो। मरकज़ी बाज़ार बंदि, रोडनि ऐं घिटियुनि में पाणी बीहजी वियो, जॾहिं त अरबें रुपयनि जी लागत सां ठहियल न्यू डिस्ट्रिक्ट सिविल अस्पताल पिणु बरसाती पाणी हेठि अची वई। शहरनि पाणी निकाल ऐं अस्पताल जी मरम्मत लाइ क़दम खणण जो मुतालबो कयो आहे। बदीन, उमरकोट, थरपारकर, मीरपुर ख़ास, टंडो मोहम्मद खान ऐं हैदराबाद समेत केतिरनि शहरनि में घिटियूं ऐं रोड पाणी हेठि अची विया। बदीन जे सैरानी वारे इलाइक़े में मीरवा चैनल में घारा पवण सबब 200 घर मुतासिर थिया, जिन खे बाद में बंदि कयो वियो। बरसातनि दौरान बिजली जो निज़ाम पिणु मुतासिर थियो ऐं केतिराई फीडर ट्रिप थी विया, जंहिंसां शहरनि खे वधीक ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियणो पियो। तूफ़ानी बरसातनि सबब हैस्को रीजन जा 285 फीडर बंदि थी विया, जंहिं करे केतिरनि ई शहरनि ऐं ॻोठनि में बिजली जी फ़राहमी मुअतल रही। हैस्को मूजिबि बरसात ख़त्म थियण खां पोइ बहाली जो कमु शुरू कयो वेंदो। शहरनि जो चवणु आहे त हर साल बरसातनि खां अॻु तयारियुनि जा ऐलान थियनि था, पर तेज़ बरसातनि दौरान पाणी निकाल जो मसइलो ॿीहर साम्हूं अची वञे थो। नाक़िस निकाल जे निज़ाम ऐं कमज़ोर शहरी मनसूबाबंदी सबब केतिराई इलाइक़ा तलाउनि जो मंज़र पेश कनि था। हर साल बरसातनि खां पोइ हंगामी इजलास, हाई अलर्ट ऐं इमदादी ऐलान साम्हूं अचनि था, पर बुनियादी सवाल अञा बि इहो ई आहे त छा सिंध जा शहर मुस्तक़बिल जी तेज़ बरसातनि खे मुंहुं ॾियण लाइ तयारु आहिनि? जेसीं ताईं निकाल जो मज़बूत निज़ाम, शहरी मनसूबाबंदी ऐं अॻुवाट तयारियूं अमली सूरत इख्तियार न कंदियूं, तेसीं ताईं हर चौमासे बरसातनि सां साॻिया मंज़र, साॻिया ॾुख ऐं साॻिया सवाल ॿीहर उभरंदा रहंदा।